THN News। शिकागो जे शहीदन खे शिकागो जे शहीदन खे शिकागो जे शहीदन खे मजदूर इतिहाद मजदूर इतिहाद। लालू रोक में बीड़ी मज़दूर यूनियन ऐं SUP मज़दूर विंग पारां 1 मई मज़दूरनि जे आलमी ॾींहं जे मुनासिबत सां हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी SUP मज़दूर विंग जे ऑफिस खां शहीद बशीर अहमद तुन्यो चौक ताईं रैली कढी वई, जिते रैलीअ जी अॻुवाणी कंदड़नि असगर शाबराणी, फ़कीर सुबहान अली, बशीर शाबराणी ऐं ॿियनि पारां शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश कई वई। उन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त हिन महांगाई जे दौर में मज़दूर ऐं पोरियत लाइ ॿिनि वेलनि जी मानी बि हिकु वॾो मसइलो बणियल आहे। हुननि चयो त सिंध हुकूमत पारां मज़दूरनि जी उजरत 25,000 करण वारे ऐलान ते अमल न थी सघियो। वरी ताज़ो वज़ीर आज़म पारां बि अहिड़ो ऐलान कयो वियो आहे, जंहिं ते अमल कराइण जो पुरज़ोर मुतालबो करियूं था।